नाज़रीन ख़बर ॾींदा ख़ैरपुर मां जिते पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी खैरपुर जे सीनियर नायब सदर मुनीर हुसैन मंगीअ चयो आहे त इमरान ख़ान पंहिंजे कयल गुनाहनि जी सज़ा भोॻे रहियो आहे। मुनीर मंगीअ जो चवणु त इमरान ख़ान जो सियासत सां को बि वास्तो न आहे। हुन चयो त इमरान नियाज़ी अवामी ज़रूरत वारियूं शयूं एतिरियूं मुआंगी करे छॾियूं जो अवाम जूं दाऊं निकिरी वियूं। हाणे जेका हुकूमत ठही आहे उमेद आहे त उहा मुल्क खे तरक़ी ॾियाराईंदी। मुनीर मंगीअ चयो त लॉन्ग मार्च जे दौरान इमरान ख़ान जे कारकुननि पुलिस मथां हमला कया, गाॾियुनि ऐं सरकारी मिल्कियतुनि खे बाहियूं ॾिनियूं। मुनीर मंगीअ जो चवणु त तहरीक इंसाफ़ हाणे अवामी पार्टी न आहे रही। तहरीक इंसाफ़ मुल्क जी मईशत खे तबाह करे छॾियो आहे। धरननि ऐं लॉन्ग मार्चुनि सां मुल्क जी मईशत में कॾहिं बि सुधारो नथो अची सघे। अॼु ख़बर ईंदा खैरपुर मां जिते पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी जे सीनियर नायब सदर मुनीर हुसैन मंगी पंहिंजे बयान में चयो त इमरान ख़ान पंहिंजे कयल गुनाहनि जी सज़ा भोॻे रहियो आहे। हुन जो सियासत सां को बि वास्तो न आहे।